इलेक्शन वर्क मुहिम के सिलसिले में तंगवानी PS6 PP उम्मीदवार सरदार मीर महबूब अली खान बिजरानी जो मोबी फर्जंद सरदारजादा मीर जरियाब अली खान बिजरानी कश्मोर शिकारपुर तक ने 192 PP उम्मीदवार मीर साहब मीर शब्बीर अली खान बिजरानी जो फर्जंद मीर शाहनवाज अली खान बिजरानी वरे काफ़िले की सूरत में नाए मेल वारे इलाके गोठ मुकदम खामद बख्श चोलानी में पहुता अवामी इलेक्शन मुहिम हलाई। होॾां ॻोठाणनि पारां पहुतल मौजूदीन जे काफ़िले मथां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। इन मौक़े ते चोलानी बिरादरी जे चङे मुड़स मुक़दम खामद बख्श चोलियाणी ऐं ॿियनि चयो त सरदार मीर महबूब अली खान बिजरानी ऐं मीर साहब मीर शब्बीर अली खान बिजरानी असांजा वॾा आहिनि। असीं 8 फरवरी तीर ते ठप्पो हणी सरदार मीर महबूब अली खान बिजरानी ऐं मीर साहब मीर शब्बीर अली खान बिजरानी के कामयाब कंदासीं। चोलियाणी बिरादरी आख़िर में चयो त असांजे वोट समेत हर हिमायत करमपुर बिजरानी सां गॾु आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।